खैरपुर में ॻोठ सांवलो जमाली वासी बोर्ड मुतासिरनि पारां वॾे वज़ीर मुराद अली शाह ॾो वाहर न थियण जूं दाहूं कयूं आहिनि। खैरपुर जिते ॻोठाणनि पारां वॾे वज़ीर मुराद अली शाह ॾो ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ शिकायतूं कयूं आहिनि, जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त 4 महीना गुज़री वञण बावजूद ॻोठ मां पाणी निकाल नाहे थी सघियो। हिन वक़्त ताईं ज़िले इंतिज़ामिया का बि वाहर नाहे कई, ॻोठाणनि जो चवणु आहे। खैरपुर जे ॻोठ सांवलो जमाली वासी बोर्ड मुतासिरनि पारां वॾे वज़ीर मुराद अली शाह ॾो वाहर न थियण जूं दाहूं कयूं आहिनि। ॻोठाणनि पारां वॾे वज़ीर मुराद अली शाह ॾो ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ शिकायतूं बि कयूं आहिनि। इन हवाले सां खैरपुर मां लाइन ते मौजूदु आहे खादिम जुड़ण जो। जी खादिम, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल सिंध वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह राणीपुर खां पोइ खैरपुर जी पतो आहे त सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह सां गॾिजी ॻोठ सांवल जमाली ऐं ॿियनि ॻोठनि जेके बोर्ड मुतासिर आहे उते दौरो कयो आहे ऐं उते जेके रवासी आहे बरसात बोर्ड मुतासिरनि जा, उन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर ॾाढो सख़्तु दावूं कयूं आहिनि ऐं चयो आहे त 4 महीना गुज़री आहिनि पर उते जेको आहे सो पाणी निकाल न पियो कयो वञे। पाणी निकाल न थियण जे करे न रुॻो उन्हनि जा फसल तबाह थिया आहिनि पर चौपाए माल भरी वियो आहे। केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे फोत थी चुका आहिनि, उन सां गॾु घर तबाह थी विया आहिनि। सख़्तु दावूं कयूं ऐं उन्हनि चयो त जेको आहे सो हिते जेका इंतिज़ामिया आहे उन कंहिं बि क़िस्म जी पाणी निकाल करण लाइ का बि जेको आहे सो हिमत न कई आहे, मदद न कई आहे, वाहर न कई आहे। ऐं जंहिं करे असीं सख़्तु जेको आहे सो परेशान खे मोह ॾियूं पिया। उन्हनि इहो चयो त हीअ सर्दीअ जी मौसम अची वई आहे ऐं पाणी निकाल न थियण जे करे असां सो परेशान आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी खादिम जुड़ण जो तफ़सील ॾियण जे लाइ।